में अवाम जो JUI के केतिरी मौत आहे? ज़बरदस्त, अनबिलीवेबल, अनबिलीवेबल। मां सिंध जे अवाम जो शुक्रिया तो अदा करियां। हिन 50-51 टेम्परेचर में जून जे महीने में को प्रोग्राम अहिड़ो न आहे मंझंदि जो 12 बजे 1 बजे वारो बि जंहिंमें हज़ारनि जे तादाद में माण्हू न हुजनि। अवामुन नास रोडनि ते निकिरी आयो आहे। कल्ह सखर में मुंहिंजे लाइ घटि में घटि मुंहिंजी जमात जे लाइ ही तारीख़ जो हिकिड़ो अनोखो वाक़ियो थी सघे थो त सखर जे हिकिड़े ॻोठ में घरनि मां मर्द त निकिता, पोढ़ा त निकिता, जवान त निकिता, लेकिन पूरो जो पूरो मुकम्मल ॻोठ जूं अमड़ियूं, भेनरूं, न्याणियूं हथनि में जमीयत उलमा इस्लाम जा झंडा खणी करे घरनि खां ॿाहिरि निकिरी आहियूं ऐं हज़ारनि जे तादाद में औरतूं घरनि खां ॿाहिरि हुयूं। मां सम्झां थो त इहो अवाम जो एतमाद आहे, सिंध जे अमड़ियुनि भेनरुनि न्याणियुनि जो मुंहिंजी जमात ते एतमाद आहे ऐं मां मुस्तक़बिल में सिंध में मुतबादिल कुव्वत जे तौर ते जमीयत उलमा इस्लाम खे ॾिसी रहियो आहियां। जी, तव्हां सिंध हुकूमत खां मुतफ़िक़ आहियो त जेका इलेक्शन थिए थी बलदारिया साफ़ ऐं शफ़ाफ़ थींदी? मुंहिंजी पूरी प्रेस कॉन्फ्रेंस इन ते हुई। मां मुतफ़िक़ आहियां या न आहियां, सिंध हुकूमत खे पैगाम ज़रूरु ॾियां थो त वज़ीर आला साहब खे यादि रखणु घुरिजे त इमरान ख़ान जे वोट चोरीअ जे ख़िलाफ़ जमीयत उलमा इस्लाम जी तहरीक जो आगाज़ सिंध खां थियो हो। जेकॾहिं सिंध जा माण्हू पंहिंजे वोट जे तक़दुस जे लाइ इस्लामाबाद जे तरफ़ लॉन्ग मार्च करे सघनि था त पोइ सिंध जा माण्हू पंहिंजे बल्दियाती वोट जे तक़दुस जे लाइ वज़ीर आला हाउस जे तरफ़ बि मार्च करे सघनि था ऐं जमीयत उलमा जे वोट जे तक़दुस जे तहरीक जे नतीजे में जेकॾहिं इमरान ख़ान पेर खोड़े न सघियो एस्टेब्लिशमेंट जो महरो त पोइ वज़ीर आला साहब बि पेर न खोड़े सघंदो। इन जे करे सिंध हुकूमत खे मशवरो थो ॾियां त साफ़ ऐं शफ़ाफ़ इंतिखाबात करायो। जेकॾहिं तव्हां असांजो वोट चोरी कयो त मां फौरी तौर ते पंहिंजी जमात जो CC जो इजलास घुराए करे घोटकी खां कराची ताईं उहो ई तहरीक जो आगाज़ कंदुसि जीअं कराची खां इस्लामाबाद तहरीक जो आगाज़ कयोसीं।